कई वयूं आहिनि। अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पली जो चयो आहे त हिंदू बिरादरी सां ज़्यादतियूं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदियूं। जैकाबाद में मुबैना तौर अगवा थियल नारी आयशा कुमारी ऐं हिंदू बिरादरी सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ शहरनि ऐं हिंदू बिरादरी पारां एहतजाजी जुलूस कढी धरणो हयो, जंहिंमें अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पली जो बि शिरकत कई। रसूल बख्श पली जो चयो त सिंध जा असुल वारिस हिंदू आहिनि, साणनि कंहिं बि सूरत में ज़्यादतियूं बर्दाश्त न कई वेंदियूं। हुन चयो त कराची में मुहाजिर सूबे जी ॻाल्हि कंदड़नि खे हुक्मराननि जी पुठभराई हासिल आहे। हैदराबाद में अयाज़ लतीफ़ पली जो सिंधू मंगणहार ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे हैदर चौक ते बुख हड़ताल कई वई आहे। अयाज़ लतीफ़ पली जो चवणु आहे त सिंध में हिंदू नारियुनि ऐं ॿारनि खे अगवा कयो पियो वञे, जेका खेनि सिंध मां लॾाइण जी साज़िश आहे। हुन चयो त हुक्मराननि जो टोलो हथ वठी सिंधी हिंदुनि ऐं संदनि न्याणियुनि खे धाड़ेलनि हवाले करे रहियो आहे। हुन चयो त रिंकल कुमारी जे वालदेन सां मुलाक़ात कराए कारोकारी जा जिरगा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कंदकोट में अवामी तहरीक जे कारकुननि मुसवर मक्सी ऐं सजाद बिरोही जी अॻवाणी में एहतजाज करे अलामती बुख हड़ताल कई। टंडो मोहम्मद खान में डॉक्टर मुश्ताक शोरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में अवामी तहरीक जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। दादू में भी अवामी तहरीक जे कारकुननि रोशन ब्रह्माणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाज करे नारेबाज़ी कई। तंगवाणी में अवामी तहरीक जे कारकुननि एजाज़ बिजारानी जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। अॻवाणनि चयो त हिंदू बिरादरी खे सिंध मां लॾाइण लाइ मथां ज़ुल्म कयो पियो वञे, जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि चिता ॾिनो त हिंदू बिरादरी मथां ज़ुल्म बंदि न थियो त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।